नाज़िन कोटड़ी में क़ौम परस्त कारकुननि समेत 18 ॼणनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। 6 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर नवीद पंवर। जी नवीद, छा अपडेट साईं? अॼु सिंध एक्शन कमेटी क़यादत तोड़े कारकुननि मथां केस दाख़िल थियण ऐं गिरफ़्तारनि ख़िलाफ़ एसपीसी, जस्कम, एसपीसी ऐं ॿियनि साथी जमातुनि पारां स्टेशन रोड कोटड़ी खां अलमदीना चौक में एहतियाती रैली कढी अलमदीना चौक ते धरणो हयो। ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। अॻवाननि दरिया खान कबीर बुंग अंदरि मस्तोई ऐं ॿियनि जो चवणु हो त बहरिया टाउन जी वलार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जो परअमन धरणे सां सिंध हुकूमत बौखलाहट जो शिकार थी वई आहे, जंहिं सबबि अॻवाननि तोड़े कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे थो। उन्हनि सख़्तु मज़म्मत कई था। हिननि वधीक चयो त अहिड़ा कूड़ा केस ख़तमु करे ऐं गिरफ़्तार थियल कारकुननि खे बिल्कुलु आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। नवीद, तव्हांजी महिरबानी।